बाहू खोसो में रस्ते जे लंघ ते बहराणी ऐं रामेसी बुगटी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो, 12 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे बाहू खोसो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर नंदवाणी। जी अली अकबर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाहू खोसो में झेड़ो। बाहू खोसो में रस्ते जे लंघ तां बहराणी ऐं रामेसी बुगटी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, 12 ॼणा इस्पताल मुंतक़िल। बाहू खोसो वेझो भिटाई कॉलोनी थाणे जे हद ॻोठु ॾितल बहराणी जे रहवासी रामेसी बुगटी जे ॿिनि धुरनि में रस्ते जे लंघ तां झेड़ो थी पियो। सुलेमान, मूसा, इमामदीन समेत 12 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। अहिड़े इतला मिलण ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए लेटर ॾेई इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि बहराणी ऐं रामेसी बुगटी जे रस्ते जे लंघ तां झेड़ो थी पियो। जाइ वारदात ते पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए लेटर ॾेई इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिन्ही धुरनि जो NC दाख़िल आहे। वधीक जांच करे कार्रवाई कयो वेंदो। जी महिरबानी अली अकबर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।